अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ सगत मां हमीर शेख हेडलाइन्स हवाले थियूं हिते मां अहम ख़बर ॾींदासीं। महेराण यूनिवर्सिटी ॼामशोरो जी वीसी ऐं डायरेक्टर फाइनेंस ते करप्शन जा इल्ज़ाम लॻा आहिनि। नैब खां जांच कराइण जी सिफारिश कई वई आहे। डायरेक्टर फाइनेंस मुनीर शेख जूं 32 मिलकियतूं हुजण जो इंकशाफ थियो आहे। सिंध हुकूमत जे ऑडिटर जनरल महेराण यूनिवर्सिटी जी साल 2018 ऐं 2019 दौरान कयल ऑडिट जेका शाया कई उहा टाइम न्यूज़ बि हथ करे वरिती आहे। ऑडिट रिपोर्ट मौजब डायरेक्टर फाइनैंस 3 भेरा उमरो कयो, डेनमार्क जो दौरो भी कयो। यूनिवर्सिटी जे वीसी भी बर्तानिया जा 3 भेरा दौरा कया। इन मामले बाबत वधिक तफ़सील मालूम कयूं था ॼामशोरो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर रहमान मेमण खां। रहमान, आगाह कजो ही मामलो साम्हूं आयो आहे त महेराण यूनिवर्सिटी जे वीसी ऐं डायरेक्टर फाइनेंस जे ख़िलाफ़ हाणे जांच शुरू कई वेंदी। नैब खां जांच कराइण जी सिफारिश कई वई आहे। जी बिल्कुल अमीर, महेराण यूनिवर्सिटी के वीसी ऐं डायरेक्टर फाइनेंस पारां करप्शन जो मामलो साम्हूं आयो आहे। महेराण यूनिवर्सिटी के डायरेक्टर फाइनेंस मुनीर शेख पारां यूनिवर्सिटी के ख़र्च ते हज ऐं उमरा करण समेत नौकरी मिलण बैदि 32 जायदादूं ठाहिण जो इंकशाफ थियो आहे। सिंध हुकूमत जे ऑडिटर जनरल पारां कयल यूनिवर्सिटी जी 2018 ऐं 19 जी ऑडिट रिपोर्ट टाइम न्यूज़ हथ करे वरिती। ऑडिट रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त डायरेक्टर फाइनेंस 2015 ऐं 2016 में 3 दफ़ा सऊदी अरब जा दौरा करे हज ऐं उमरा अदा कया। डायरेक्टर फाइनेंस पारां आल्दर यूनिवर्सिटी सां एकेडमिक MOU लाइ डेनमार्क जो दौरो कयो वियो, जंहिंजी इजाज़त संदसि नौकरी वारी डिस्क्रिप्शन में ॾिनल ई न आहे। यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर बि 2016 ऐं 2017 में UK जा 3 दौरा करे अहिड़ा सेमिनार अटेंड कया जेके संदसि तजुर्बे ऐं तालीम मुताबिक़ न हुआ। ऑडिट रिपोर्ट में सिफारिश कई वई आहे त वाइस चांसलर ऐं डायरेक्टर फाइनेंस पारां कयल बेक़ाइदगियुनि जी नैब खां ऐं एंटी करप्शन खां जांच कराई वञे। इन हवाले सां राब्तो करण ते डायरेक्टर फाइनेंस मुनीर शेख टाइम न्यूज़ खे ॿुधाए त कुझु मुखालिफ़ यूनिवर्सिटी खे बदनाम करण लाइ पूरियूं दरख़्वास्तूं कयूं आहिनि, जंहिं करे मुंहिंजे नाले वारियूं जाइदादूं जेके पंहिंजे पुट ज़ाल ऐं धीअ जे नाले कयूं हुयूं उन्हनि खे अलॻि अलॻि ज़ाहिर कयो आहे। हिन चयो त पंहिंजी जाइदाद जा टैक्स रिटर्न मौजूदु आहिनि, का बि गैर क़ानूनी जाइदाद ख़रीद न आहे कई। उन खां अलावा हज ऐं उमरा पंहिंजे ख़र्च ते कया आहिनि, जिन जा सबूत मूं वटि मौजूदु आहिनि। हिन चयो त ऑडिट रिपोर्ट जी सिंध हुकूमत पारां वेरिफिकेशन कराई वई आहे, जंहिंमें मूं मथां आयल इल्ज़ामनि जा मूं सबूत पेश कया आहिनि। अपडेट करण लाइ महिरबानी जी। ॼामशोरो जी महेराण यूनिवर्सिटी जे वीसी ऐं डायरेक्टर फाइनेंस ते करप्शन जा इल्ज़ाम। नैब खां जांच कराइण जी सिफारिश कई वई आहे।